नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा हलो त मिठी सिविल अस्पताल जे डॉक्टरनि ऐं डीसी विच में तकरार मामलो मिठी में शहरनि पारां डीसी थरपारकर मोहम्मद नवाज़ साहू जे हक़ में कमिश्नर चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। समाजी अॻवान करीम समेजो बरकत बजीर सशील सोनी जी अॻवानी में कमिश्नर चौक ते एतिजाई मुज़ाहिरो करे शहरनि अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ ऐं डीसी जे हक़ में नारेबाज़ी कई। डीसी थरपारकर अस्पताल इंतज़ामिया पारां मुबैना लापरवाही सबबि क़त्ल कयल नरोदा सोनारो जांच मुकम्मल करे डॉक्टरनि खे क़त्ल करार ॾिनो त इंतज़ामिया मच्छर जी ब्लैकमेलिंग करे ओपीडी जो बाइकाट कयो आहे। सिविल अस्पताल मिठी जा डॉक्टर हार्डशिप अलाउंस खणी असां सां मसीहा हुजण बजाए हज़ारी ॿारनि ऐं सवें औरतुनि जा कातिल आहिनि। थर जी अवाम जो डीसी हक़ीक़ी मायना में केस विढ़ियो आहे। थर जी अवाम डीसी सां गॾु आहे। डॉक्टर लखें रुपया पगार खणी अवाम जी ज़िंदगी सां खेॾे रहिया आहिनि। अहिड़नि डॉक्टरनि खे बख़्श न कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।